ये तो मुराद जो चाचो इनके अॻियां कयो हली मुराद के घर खां ॿाहिरि कढूं। जेकॾहिं इहो कमु शाहनवाज़ जो आहे न त पोइ तोते खे सॼी ख़बर हूंदी। हली तोते सां ॿ हथ था कयूं, पाण ई ॿोलींदो, पाण ई सची कंदो। अम्मा पहिरियां घणो ई मौत जो ख़ौफ़ हुयो मूंखे, पर हाणे उहो ख़ौफ़ मूंखां लही वियो अथई। तो इहो न सोच त ही तोखे मारींदा, हाणे तोखे ही मौत खां वधीक सज़ा ॾींदा। जेकॾहिं मुराद घर छॾे करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे थो त इहो अञा वधीक बहितर आहे। ऐं सूबेदार 2-3 केस ॿिया वरी उन्ही जे मथां हणी छॾींदो। मुराद सोट मिठण खे नुक़सान कोन पहुचाईंदो। विरल इहा त मूंखे बि पक आहे त हुन सोराना सच कोन ॿुधायो हूंदो, पर असुल हक़ीक़त ॼाणण लाइ उन मां हथ कढणु लाज़मी हो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।